गानो लोंग पोटा ओ पोटा लोंग पोटा थालीअ में आऊं ठहियो पई अचां मुकड़ी मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां लोंग पोटा ओ पोटा अची वियो कमु था बाबा तूं न नच हे थियो फलाण थियो मुकड़ी छो न नचा मुंहिंजी शादी आहे मुंहिंजी हे आहे हेॾे न पुटु हेॾे न कैमरा क्लास थी कैमरा क्लास में कयो हेॾे तव्हां हेॾे न ॾिसो त कैमरा क्लास थी वेंदी ओ हीअ न हीअ मुकड़ी आहे ये मुकड़ी है ये समझ बाबा है ये जागड़े बाबा है हलो ठीकु आहे हाणे हेॾे ॾिसो ठीकु आहे ओ बा ओ नाच वॼा पुटु तूं त न नच हे थियो मुकड़ी छो न नचां जागण अहिड़ा कोयल चवंदी सोट मुकड़ी असां अहिड़ियूं डांस कंदियूंसीं जो कुंवार दरीअ जे सोराख मां असांखे ॾिसी ख़ुशि थींदी सोट मुकड़ी असां अहिड़ियूं डांसूं कंदियूंसीं जो कुंवार दरी जे सुराख मां असांखे ॾिसी ख़ुशि थींदी हा उथी हली अहिड़ियूं तूं चवंदी आहे ॿुध हा उते हली अहिड़ियूं खुरड़ियूं हणंदियूं मायूं अहिड़ियूं खुरड़ियूं हणंदासीं मायूं चवंदियूं त नचे थी पाॾे खे पेट में सूर पिया पर खे चढ़ थी हाणे उते अहिड़ियूं खुरड़ियूं हणंदी उते वञी अहिड़ियूं खुरड़ियूं हणंदी मायूं चवंदियूं ही नचे थी पाॾे खे पेट में सूर पिया सोट मुकड़ी उते हली मां अहिड़ी डांस कंदमि जो कुंवार है न दरी जे सुराख मां मूंखे ॾिसी ख़ुशि थींदी हा साईं उते वञी अहिड़ी खुरड़ियूं हणंदी त जीअं मायूं चवंदी गाइस रिकॉर्डिंग हो रही है और मैं आपको बता रही थी किसी रिकॉर्डिंग हो रही है तो अब मैं अंदर आ गई हूँ रूम में ठीक है रिकॉर्डिंग हो रही है और आवाज़ बिल्कुल नहीं जानी चाहिए और आप लोगों को कैसी लगी रिकॉर्डिंग ज़रूर मुझे बताइएगा फीडबैक ज़रूर दीजिएगा ताकि मुझे पता चले कि कैसी रिकॉर्डिंग जा रही है और मैंने कैसे रिकॉर्ड किया है तो अपना बहुत सा ख्याल रखिएगा मुझे भी अपनी दुआ में याद रखिएगा और मेरे चैनल तैयबा एक्टर ऑफिशियल को ज़रूर सब्सक्राइब कीजिएगा लाइक कीजिएगा और घंटे का बटन दबा लीजिएगा थैंक यू सो मच अल्लाह पाक आप लोगों को खुश रखे सलामत रखे दुआ में याद